हैदराबाद में साल 2016 की भेट में साल 2017 में ॾोहनि जी वारदातन में इजाफो नज़र आयो। साल 2016 में 3205 केस दाख़िल किया विया, जॾहिं त 2017 में 3267 केस रिपोर्ट थिया। साल 2017 में भी ॾोहनि जूं केतिरियूं अहिड़ियूं वारदातूं थियूं जिन जा न केस दाख़िल थिया न ही वरी रिपोर्ट थी सघियूं। 2016 में ज़ना जा 12 वाक़िया पेश आया, जॾहिं त 2017 में 15 वाक़िया रिपोर्ट थिया। 2016 में गैंग रेप जो 1 तो 2017 में 3 वाक़िया पेश आया। 2016 में हब्से बेजा जा 99 वाक़िया, जॾहिं त 2017 में 114 केस रिपोर्ट थिया। 2016 में 2 ॿार अगवा थिया ऐं जॾहिं त 2017 में 7 ॿारनि खे अगवा कयो वियो। साल 2017 में मोटरसाइकिल फुरनि जी वारदातनि में 100 सैकड़ो वाध नज़र आई। कार फुर जा सिर्फ़ 2 वाक़िया रिपोर्ट थिया। हैदराबाद पुलिस पारां जारी कयल रिपोर्ट मूजिब साल 2017 दौरान क़त्ल जा 40, फुरनि जा 47 वाक़िया रिपोर्ट थिया। मोटरसाइकिल चोरी जा 36 ऐं कार चोरी जा 4 वाक़िया पेश आया। 45 ॾोहारी गैंग्स जो ख़ात्मो आंदो वियो। 77 इनकाउंटर थिया, 11 ॾोहारियुनि खे मारियो वियो, जॾहिं त 85 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी करण समेत 336 ॾोहारी गिरफ़्तार कया विया। 703 चोरनि समेत टोटल 1291 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। 2 क्लाशनकोफ, 3 शॉट गन्स, 10 रिपीटर्स, 238 पिस्टल्स, 11 रिवॉल्वर्स ऐं 4 राइफलूं हथ कयूं वयूं। ईदी जी जारी कयल रिपोर्ट मूजिब रोड हादसनि में 179 माण्हू पंहिंजूं क़ीमती हयातियूं विञाए वेठा, जॾहिं त 550 ज़ख़्मी थिया। 112 लावारिस लाश हथाया, 18 लावारिस ॿार मिलिया, जॾहिं त 35 लावारिस पीरसन मर्द ऐं 18 औरतूं मिलियूं, जिन खे कराची शिफ्ट कयो वियो। एंटी करप्शन खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब साल 2017 ईस्वी में 4627 शिकायतूं वसूल थियूं। 108 रेड कया विया, जॾहिं त 35 जवाबदारनि खे ट्रैप कयो वियो। मुख़्तलिफ़ इदारनि जे ऑफिसरनि ख़िलाफ़ 151 केस दाख़िल थिया ऐं 55 सरप्राइज़ विज़िट कया विया। करप्शन के मुख़्तलिफ़ केसनि में 123 मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन मां 25 जवाबदारनि खे सज़ाऊं बि थियूं। कराची, सखर, लाड़काणो ऐं हैदराबाद जी एंटी करप्शन कोर्टनि में 1480 केस अञा बि हलंदड़ आहिनि। साल 2017 में एंटी करप्शन के ऑफिसरनि ख़िलाफ़ भी कार्रवाइयूं करे 3 जांच ऑफिसरनि खे मुअत्तल कयो वियो।